नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूज़ सईदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त न्यूज़ सईदाबाद लॻ ॻोठ भले ॾिनो काका में मखदूम अमीन फ़हीम मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट जे पहिरीं क्वार्टर फाइनल में असद ज़ई 11 हैदराबाद पहिरीं बैटिंग कंदे 10 ओवरनि में 6 रांदीगरनि जी आउट थियण ते 118 रन्सूं ठाहे, जंहिंमें फरहान 50 ऐं ज़ुबैर 29 रन्सनि सां नुमाया रहिया। मुखालिफ़ टीम जे एहसान काका 4 विकेटूं वरितियूं। जवाबी इनिंग में काका स्टार जा 4 रांदीगर जल्द आउट थी विया। इरफान काका ऐं अब्दुल जब्बार काका बहितरीन रांदि कंदे टीम खे मैच में वापसि आंदो। इरफान काका तूफ़ानी बैटिंग कंदे 15 बालनि ते 45 रन्सूं ठाहियूं, जंहिंमें 5 छक्का हया ऐं अब्दुल जब्बार काका 37 रन्सूं ॿई नॉट आउट रहिया। आख़िर ओवर में 20 रन्सूं घुर्बल हुयूं, जंहिंमें 19 रन्सूं ठाहे सघिया ऐं आख़िरी मैच बराबर थी वियो। बाद में सुपर ओवर में काका स्टार 13 रन्सूं ऐं एहसान काका जी बहितरीन बॉलिंग सबबि असद ज़ई 11 हैदराबाद जवाबी बैटिंग में 7 रन्सूं। अहिड़ी तरह काका स्टार सेमीफाइनल में पहुची वई। मैच जी कामयाबी ते काका स्टार जी हिमायती रक़्स कंदा रहिया ऐं मैच जे हीरो इरफान काका खे कुल्हनि ते खणी ग्राउंड में चकर हया। महिमान ख़ासि नौजवान अदीब ज़ाहिद काका मैन ऑफ दी मैच इरफान काका खे ट्रॉफी ऐं 1000 रोक इनाम ॾिनो, जॾहिं त अज़ीज़ अहमद काका, कमर ज़मान काका, नसीम काका, सुधीर काका, वकार काका, नईम शाह ऐं मुख़्तलिफ़ शाइकीन पारां इरफान काका खे 7000 रोक इनाम ॾिनो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।